बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बादु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 17वीं निशस्त में असां तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं असांजी गुफ़्तगू आदाब इल्म में हली रही आहे। ऐं असां अॼु बयानु कंदासीं त तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे इल्म में अहम ऐं अशरफ इल्म जेको आहे उन जो इंतिख़ाब करे। जीअं रिवायत में मिले थो, हिकु शख़्स अचे थो, जाल आराबी इला नबी फ़क़ाल या रसूल अल्लाहि अल्लमनी मिन ग़राइबिल इल्मि क़ाल मा सनअत फ़ी रअसिल इल्मि हत्ता तसअल अन ग़राइबिही। हिकु आराबी शख़्स अची करे रसूल इस्लाम खां पुछा थो करे, या रसूलल्लाह, असांखे उहो इल्मु सेखारियो जो अॻु में सम्झ कंहिंखे बि तव्हां न सेखारियो हुजे, या अहिड़ो इल्मु जंहिंसां कोई मानूस न हुजूं, असां नओं यानी जदीद इल्मु सेखारियो। रसूल इस्लाम उन शख़्स खां पुछे थो त पहिरियां ॿुधा त असुल इल्मु तव्हां केतिरो सिखियो आहे जो मां तव्हांखे वरी वधीक इल्मु सेखारियां। त उहो शख़्स रसूल इस्लाम खां वरी सवाल थो पुछा करे, चए थो त या रसूल अल्लाह, ॿुधायो त इहो रअस इल्मु असुल इल्मु आहे छा? रसूल इस्लाम इन आराबी खे चवे थो, क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मारिफ़तुल्लाहि हक़्क़ मारिफ़तिही। रसूल इस्लाम फ़रमाए थो त अल्लाह जी मारिफ़त रखणु असुल इल्मु आहे। वरी इहो आराबी सवाल थो करे, या रसूल अल्लाह, ॿुधायो त इहा मारिफ़त ख़ुदा आहे छा? रसूल इस्लाम उन शख़्स खे ॿुधाए थो, क़ाल तारिफ़हु बिला मिस्ल वला शबह व अन्नहु वाहिदुन अहदुन ज़ाहिरुन बातिनुन ला कुफ़्व लहु वला नज़ीर फ़ज़ालिक हक़्क़ु मारिफ़तिही। रसूल इस्लाम इन खे ॿुधाए थो, रसूल इस्लाम फ़रमाइनि था त हक़ मारिफ़त इहो आहे त अल्लाह बेमिसल बेमिसाल आहे ऐं उहो वाहिद आहे। अल्लाह अव्वल आहे, आख़िर आहे, ज़ाहिर आहे, बातिन आहे। अल्लाह जो केर बि शरीक कोन्हे को। याने अव्वल इल्मु जेको आहे उहो मारिफ़त ख़ुदा आहे। पहिरियां मारिफ़त ख़ुदा हासिलु करे ऐं बाद में हिकु तालिब इल्म जे लाइ अगरि दुरूस मुतअद्दिद थी वञनि त उन्हनि मंझां दुरूस मंझां अशरफ इल्मु जेको आहे उन खे पहिरियां मुक़दम करे। मिसाल जे तौर ते अशरफ इल्मु या अहम इल्मु उन्हनि मंझां उलूम मंझां उसूल दीन जो इल्मु आहे, सुम्म तफ़सीर पोइ तफ़सीर जो इल्मु आहे, सुम्मल हदीस पोइ हदीस जो इल्मु आहे, सुम्म उसूल अल फ़िक़्ह पोइ उसूल फ़िक़्ह जो इल्मु आहे, सुम्मल फ़िक़्ह ऐं पोइ फ़िक़्ह जो इल्मु, पोइ नहव ऐं पोइ जेको आहे मानी इल्मु मानिल बयान वग़ैरह जो इल्मु जेको आहे बाद में आहे। बसि इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम वसियत कनि था इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खे त ए मुंहिंजा फ़र्ज़ंद, पहिरियां तव्हां किताबुल्लाह जी तालीम हासिलु करियो ऐं उन खां पोइ किताबुल्लाह जी तावील जो इल्मु हासिलु करियो, पोइ शराए इस्लाम ऐं अहकाम ऐं हलाल ऐं हराम, याने इन तरतीब सां जेको अहम आहे उन खे मुक़दम करियो। त बसि नाज़रीन, असांजे लाइ ऐं तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त जेको इल्मु अहम आहे या जंहिं इल्म जी ज़रूरत आहे उन खे मुक़दम कयो वञे। वस्सलामु अलैकुम
व रहमतुल्लाहि व बरकातुहू।